अचो सिंध में तालीम के तबाह किया वियो है। सिंध में ब माफिया आहिनि वॾियूं, हिकु प्राइवेट स्कूलनि जी, ॿी प्राइवेट अस्पतालुनि जी। असां GSN क़ौमी महाज तरफ़ां इन शइ जी मज़म्मत कयूं था ऐं इन शइ ते जिदोजहद कंदासीं। असां तव्हां सभिनी दोस्तनि खे चवंदासीं त अचो 15 तारीख़ ते जेको कराचीअ में रैली आहे उन में शरीक थी सिंधी हुजण जो सबूत ॾियो। ड्रिगिया मंज़िल ॾुखिया चाढ़ी भॼी विया विच ते कई भाड़ी। असां सां दो दिलेर हलंदो, मथे खणो हथ केरु हलंदो, मथे खणो हथ केरु हलंदो। महिरबानी।